सिंध जे नामियारे गुलकार ज़ामिन अली जो चवणु आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ु काफ़ी ॾींहंनि खां सोशल मीडिया ते मनगढ़ंत प्रोपेगेंडा हली रही आहे, जंहिंमें का बि सदाकत नाहे। मां जंहिं पाड़े में रहां थो उन जे बिल्कुलु साम्हूं मुंहिंजे मोहसिन उस्ताद मोहम्मद यूसुफ जो घरु आहे। उस्ताद मोहम्मद यूसुफ मुंहिंजो मोहसिन आहे। हिन जा गीत ॻाए मूं वॾी मक़बूलियत माणी आहे। उस्ताद जूं न्याणियूं मुंहिंजूं भेणूं आहिनि। हिननि ख़िलाफ़ु वञण जो मां तसवुर बि नथो करे सघां। उस्ताद जे घर जे साम्हूं संदसि ॾोहटनि जी केबिल रखियल आहे, जिते हर रोज़ु आउं पंहिंजी गाॾी में गुज़र कंदो आहियां। उते हिकु नौजवान वेहे थो जेको हर रोज़ु मुंहिंजी गाॾी जी रस्ता रोक करे थो। मां पंहिंजी फैमिली सां गॾु हूंदो आहियां तॾहिं बि हू बदतमीज़ी। ज़ामिन अली चयो त 15 शहबान शब बारात ते मां पंहिंजी फैमिली सां गॾु हुउसि त हुन मुंहिंजी गाॾी खे धकु हयां। मूं वीडियो बि रिकॉर्ड कई आहे ऐं पुलिस खे इतला कयो ऐं रिपोर्ट दर्ज कराई। पुलिस मामिलो सेट कयो, पर वरी जॾहिं मां घर पहुतुसि त उस्ताद मोहम्मद यूसुफ जे ॾोहटनि ऐं नाठियुनि सोशल मीडिया ते मूं ते बिला जवाज़ इल्ज़ाम हया आहिनि।